अस्सलाम वालेकुम दोस्तों, आज धमाकेदार अपडेट तव्हांखे ॾींदासीं असद कुरैशी जे हवाले सां ऐं तकरार ड्रामे ऐं ज़हर ज़िंदगी सीज़न 2 जे हवाले सां। छा ज़हर ज़िंदगी सीज़न 2 अचण वारो आहे या वरी तकरार ड्रामे में हेरा फेरी कई वेंदी? बिल्कुलु दोस्तों, ही अपडेट तव्हांजे कम जी अपडेट आहे। अगर तव्हां ही वीडियो ॾिसी रहिया आहियो त पोइ तव्हां इन वीडियो के मिस न कयो, स्किप न कयो, पूरो ॾिसो। नंढिड़ो वीडियो आहे, न त अपडेट तव्हांजी रहिजी वेंदी। अगर तव्हां ड्रामनि सां शौक़ु रखंदड़ आहियो, तव्हांखे ही वीडियो नंढिड़ो ॾिसणो पवंदो ऐं थी सके तो उदासी शायद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो, लाइक, इन वीडियो के अॻिते शेयर ज़रूर कंदा। दोस्तों, अपडेट इहा आहे हिकु त असद कुरैशी उहो अदाकार आहे जंहिं हू फिल्म में ड्रामे में हूंदो आहे त उहो ड्रामो या उहा फिल्म बुलंदनि ताईं पहुची वेंदी आहे। असद कुरैशी दोस्तों तकरार ड्रामे में एंट्री करण वारो आहे। वॾे पैमाने ते उनजी एंट्री थींदी ऐं जॾहिं हू एंट्री कंदो तकरार ड्रामे में, तकरार ड्रामो ज़हर ज़िंदगी खे बि क्रॉस करे वेंदो, बुलंदनि ताईं पहुची वेंदो। ऐं उन सां गॾु हिकु ॿियो अदाकार बि आहे, हाकिम ख़ान। तव्हां ॾिठो हूंदो ज़रा ज़िंदगी में हुयो जेको, उन जो नालो असली एजाज़ मल्लाह आहे। उन्हीं जी भी एंट्री थियण वारी आहे अनकरीब तकरार ड्रामे में। दोस्तों, ये अदाकार इन जे लाइ एंटर थियण वारा आहिनि ज़हर ज़िंदगी खां पोइ तकरार ड्रामे खे माण्हू दिलचस्पी सां न पिया ॾिसनि। बहरहाल तकरार ड्रामे खे बुलंदनि ताईं पहुचाइण जे लाइ ही वॾा अदाकार एंट्री करे रहिया आहिनि, ख़ासि करे असद कुरैशी यानी सदोरो। ऐं इन खां पोइ जेको आहे मुहब्बतनि जो माग भी अचण वारो आहे, तव्हांखे ख़बर आहे 1 जनवरी ते। बाक़ी ज़हर ज़िंदगी सीज़न 2 फ़िलहाल तव्हां आसरो पले छॾियो दोस्तों। मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, जेसीं ताईं ही ॿई ड्रामा एंड न थींदा तेसीं ताईं उन जो हू फ़िलहाल रिकॉर्डिंग सोच वग़ैरह न कंदा। ऐं तकरार ड्रामे में तव्हां इहो सोचे रहिया हूंदो, छा असद कुरैशी विलन जे रूप में ज़ाहिर थींदो या दोस्त जे रूप में? तव्हांजी इहा ज़रूर परेशानी हूंदी। बिल्कुलु दोस्तों, एजाज़ मल्लाह यानी हाकिम ख़ान भी एंट्री कंदो ऐं असद कुरैशी भी। ख़ासि करे असद कुरैशी जी एंट्री तव्हांजे लिए अहमियत रखंदी आहे ऐं उहो जॾहिं ईंदो तकरार ड्रामो बिल्कुलु बुलंदनि ताईं पहुची वेंदो। अगर वीडियो दोस्तों तव्हां ॾिठो आहे त सब्सक्राइब ज़रूर कंदा। ख़ुदा हाफ़िज़।